अस्सलाम वालेकुम। मैं सिटिंग में टूर वाला मुझे किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 79। तू तस्दीक को नठो करी त पंहिंजे आबाओ अजदाद जे कमालात ऐं आसार जे ऐं उन जे दुश्मन जी बुराइयूं ऐं उयूब खे जिन खे हमेशह बयानु कंदो रहंदो आहीं, तूं कहिड़े ज़हन सां तस्दीक थो करीं? छा सम्झी करे सोच सम्झी कहिड़ी सोच छा सम्झी करे सच सम्झींदो? शाम इराक वग़ैरह में जॾहिं तो उन्हनि मां कंहिं मुल्क खे कोन ॾिठो, बल्कि माण्हुनि जे चवण ते यकीन करे छॾियो। यकीन हुजणु ख़ुदा उन्हनि माण्हुनि ते तमामु थी चुकी, जो उन्हनि माण्हुनि ते तमामु थी वई जिन ॿुधो। वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िरक़े जे तरफ़ रुख़ कयो ऐं फरमायो, ऐं हज़रत हमज़ो रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं कैबो तव्हांजे सिरनि मथां रोके रखियो हुयो, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो चाचा आहे। ख़ुदा वंडे आलम उन जो मर्तबो बुलंद ऐं दर्जा रफ़ी अता आहिनि ऐं उनखे घणनि फज़ीलतुनि सां गॾु मुहबत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सबब सां बावकार आहे। यकीनन हमज़ो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहुं क़यामत उन जे मुहबत खे जहन्नम खां परे कंदो, जहिड़ी तरह अॼु कैबे खे तव्हांजे सिरनि ते किरणनि खां रोके छॾियो। रसूल ख़ुदा अबू जहल खे फरमायो, इन फ़िरक़े जे बि ख़ुदा जो आयतूं मौजज़ात ॾिठा आहिनि। हाणे तूं ॿुधाए कहिड़ो मौजज़ो चाहींदो त तोखे ॾेखारियां? उन चयो, जनाब हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो जो तव्हां चओ था त इहो जेको माण्हुनि खे ॿुधाईंदो हुयो जेको संदसि घर में खाधो ऐं गॾु खाईंदा हुआ ऐं गॾु कंदा हुआ, लिहाज़ा मूंखे ॿुधायो त अॼु मूं छा खाधो ऐं खाइण खां पोइ छा कयो? हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ॿुधाईंदुसि उन जो कुझु तो खाधो ऐं गॾु कयो आहे ऐं जेको खाइण जे विच में तो कयो आहे, इहो सभु तुंहिंजे रुसवाई जो सबबु थींदो। उन लाइ त तूं जो मौजज़ो रसूल ख़ुदा सां गॾु तलब मौजज़े में गुस्ताखी कई आहे। अगरि तूं ईमान आणींदे त कुझु ज़रर नुक़सान न पहुचंदो। अगरि ईमान न आणींदे त दुनिया जे फसीहत रुसवाई ऐं ज़िल्लत खणंदे ऐं आख़िरत में हमेशह जे अज़ाब गिरफ़्तार हूंदे ऐं हरगिज़ निजात कोन हासिलु कंदे। ऐं अबू जहल, तो घर मुर्गो खाइण वेठे त तुंहिंजे लाइ हिते छा कयो हुयो? जो लुकमा तो खयो ई हुयो त तुंहिंजो भाउ अबूल ख़तरी दरवाज़े ते आयो ऐं अंदरि अचण जी इजाज़त तलब कई ऐं तूं ॾिनी त इहो मुर्ग में शरीक ॾींदो। तुंहिंजे बख़ल जे सबबु पंहिंजे दामन जे हेठां तो लिकाए छॾियो। उनखे सॾु कयो ऐं अबू जहल चयो, कूड़ाए, हीउ सभु कुझु कोन न थियो, मूं अॼु मुर्ग कोन खाधो। ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु ज़ख़ीरो कयो ऐं कोन खाधो ऐं न कुझु ज़ख़ीरो कयो, न गॾु कयो आहे। हाणे तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ॻाल्हि करियो, मूं ॿियो छा कयो? हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 300 अशरफियूं त ख़ुदि तुंहिंजियूं आहिनि ऐं 10,000 माण्हुनि जी अमानत आहे जिन जी 100 अशरफियूं आहे जूं थेलियूं आहे, ॿिए जे में 200 अशरफियूं, टे जे में 500 अशरफियूं, चोथे जे में 700 अशरफियूं, पंजे जे में 1000 अशरफियूं। अहिड़ी तरह ॿियनि माण्हुनि जूं आहिनि ऐं हर हिक जो माल थेलियुनि में हुयो ऐं तो ख़यानत जो इरादो कयो।